Biology class now, chapter 4, lesson 16, part 4, complex permanent tissues, पेचीदा मुस्तकिल ओजा। आवां बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजा जो के लेक्चर जा मौजू आहिनि कॉम्प्लेक्स परमानेंट टिश्यूज़, जिन में असां पढ़ंदासीं ज़ाइलम ऐं फ्लोएम। तव्हांखे फोटोसिंथेसिस जे बारे में ख़बर हूंदी। बूटनि खे ऑक्सीजन फोटोसिंथेसिस जे दौरान पैदा करे ॿाहिरि ख़ारिज करणी हूंदी आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड खे उहे अंदरि पाण ॾे इनहेल कंदा आहिनि ऐं ईअं वरी फोटोसिंथेसिस जे लाइ सनलाइट उन्हनि खे घुरिजंदी आहे। हेठां ॿूटो पाड़ुनि जे ज़रिए उहो पाणी खणंदो आहे, मिनरल्स खणंदो आहे ऐं पन में उन्हनि खे अची करे मिलाए सिज जी रोशनी जी मदद सां उन्हनि जे फोटोसिंथेसिस जे अमल में उन्हनि मां ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन तयारु कंदो आहे। इहा ऑक्सीजन ॿाहिरि वरी ख़ारिज थींदी आहे। हाणे इहो अमल समूरो ॿूटे जे अंदरि ईअं कोन थींदो हूंदो लाज़मी तौर ते के चैनल्स हूंदा, के ट्यूब्स हूंदा, के उज़वा हूंदा, के टिश्यूज़ हूंदा, जिन जे ज़रिए इहो पाणी हेठां खां मथे चोटीअ ताईं पहुचे थो। न्यूट्रिएंट्स या मिनरल्स जेके आहिनि उहे मथे चोटी ताईं पहुचंदा आहिनि ऐं वरी तव्हांजे ॿूटनि जे अंदरि जेको ग्लूकोज़ तयारु थींदो आहे पननि में, इहे पननि खे असां ॿूटे जी छा किचिन सॾींदा आहियूं। उते जेको खाधो तयारु थींदो उहो लाज़मी तौर ते स्टेम्स ॾे, तव्हांजे थुड़ ॾे, तव्हांजी पाड़ुनि ॾे ऐं ॿियनि ॾांडियुनि ॾांहुं मुंतक़िल थींदो आहे। जेको वाधू खाधो बचंदो आहे उन खे पिणु शिफ्ट करे ऐं फ्रूट जी सूरत में जमो कयो वेंदो आहे। इन समूरे सिस्टम जे लाइ ॿूटे जे अंदरि कुझु हिकिड़ा कॉम्प्लेक्स टिश्यूज़ थींदा आहिनि जेको इहो कमु पंहिंजो परफॉर्म कंदा आहिनि। इहे कॉम्प्लेक्स टिश्यूज़ असां अॼु पढ़ंदासीं, जिन जा मुख्य तौर ते ॿ क़िस्म थियनि था। हिकिड़े खे असां चऊं था ज़ाइलम ऐं ॿिए खे असां सॾियूं था फ्लोएम। Structure like thick tube present in plants is xylem. ॿूटे जे अंदरि थुल्हे ट्यूब वारी जेका बनावट आहे उहा ज़ाइलम आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं ॿूटे जी पाड़ खे असां ॾिसूं त उन मंझि जेको तव्हांखे वॾो ट्यूब थो नज़र अचे इहो ज़ाइलम जो आहे। या वरी उनजे स्टेम खे ॾिसो त हीउ जेको वॾो पाइप आहे उहो आहे ज़ाइलम जो। सो वॾो जेको असां वटि आहे ॿूटे जो ट्यूब असां हुनखे चऊं था ज़ाइलम। It transports water, nutrients from roots throughout the plant. ज़ाइलम जो कमु हूंदो आहे त पाड़ुनि मंझां पाणीअ खे खणी ऐं पाणीअ में ॻरियल ख़ुराकी जुज़नि खे खणी ऐं मथे वञी करे ॿूटे जे पननि ताईं इहो पाणी ऐं जेकी न्यूट्रिएंट्स आहिनि उन्हनि खे मथे वञी करे पूरे ॿूटे खे फ़राहम करे। स्ट्रक्चर लाइक थिनर ट्यूब इज़ फ्लोएम। ऐं ॿूटे जे अंदरि वरी जेका थिनर स्ट्रक्चर आहे उहो फ्लोएम जी आहे। It transports food from leaves throughout the plant. ऐं फ्लोएम जो कमु वरी इहो हूंदो आहे त उहो पननि मंझि तयारु थींदड़ खाधे खे खणी करे ॿूटे जे हर हिसे ताईं पहुचाईंदो आहे। इहे ॿई असां वटि कॉम्प्लेक्स परमानेंट टिश्यू जा मिसाल आहिनि। Xylem and phloem both are known as complex or compound tissues. Xylem and phloem खे असां complex पेचीदा या वरी compound tissues चवंदा आहियूं because both are formed from different types of cells all joined to work together. छो त इहे मुख़्तलिफ़ जीव गणनि मां ठहियल हूंदा आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ जीव गण गॾिजी करे हिकिड़ो ख़ासि कमु सर अंजाम ॾींदा आहिनि। इन जे करे असां उन्हनि खे कॉम्प्लेक्स टिश्यूज़ चऊं था। हाणे ज़ाइलम जेको आहे उहो कॉम्प्लेक्स टिश्यू आहे। असां हाणे हिन ई वीडियो लेक्चर में ॾिसंदासीं त ज़ाइलम जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे जीव गणनि मां ठहियल आहे, पर उहे सभई जीव गण गॾिजी करे हिकिड़ो ई कमु कनि था। उहो कहिड़ो आहे? ट्रांसपोर्ट ऑफ वाटर एंड न्यूट्रिएंट्स फ्रॉम रूट्स टू दी होल प्लांट। ऐं वरी जेको फ्लोएम आहे उहो बि कॉम्प्लेक्स टिश्यू आहे। उन में पिणु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जीव गण मौजूदु आहिनि, पर उहे सभई गॾिजी करे हिकिड़ो ई कमु कंदा आहिनि। उहो कहिड़ो आहे? पननि में तयारु थियल खाधो खणी करे ॿूटे जे हर हिसे ताईं पहुचाइणु। Xylem tissue cells are thick and rigid as its cells contains lignin in the secondary walls. ज़ाइलम जा जीव गणा थुल्हा ऐं सख़्तु थियनि था छो त इहे लिग्निन मादे सां भरपूर थियनि था। इहो साॻियो ई लिग्निन मादो जेको सीमेंटेड टाइप थींदो आहे, इंतिहाई सख़्तु। दैट्स वाई ज़ाइलम टिश्यू आल्सो प्रोवाइड सपोर्ट टू प्लांट बॉडी। हाणे इन जे करे ज़ाइलम जो हिकिड़ो कमु त थी वियो त उहो पाणी जी ट्रांसपोर्ट कराईंदो आहे, पर जीअं त उहो इंतिहाई थुल्हनि ऐं सख़्तु जीव गणनि मां ठहियल आहे तंहिंजे करे उहो पाणीअ जी ट्रांसपोर्ट सां गॾोगॾु वरी ॿूटे खे सपोर्ट पिणु फ़राहम कंदो आहे। टू मेन टाइप्स ऑफ सेल्स आर फाउंड इन ज़ाइलम। ॿूटे जे अंदरि तव्हांखे ॿ मेन क़िस्मनि जा जेके जीव गण आहिनि उहे ॾिसण लाइ मिलंदा। हिकिड़ा आहिनि ट्रैकिड्स
ऐं ॿिया आहिनि वरी वेज़ल सेल्स। ट्रैकिट्स जेके आहिनि उहे छा कंदा आहिनि जो ॿूटे खे सपोर्ट फ्राहम कंदा आहिनि। ऐं असांजो जेकी वेज़ल्स आहिनि उहे वेज़ल्स वरी ॿूटे जी अंदरि पाणीअ जी ट्रांसपोर्ट खे मुमकिन बणाईंदा आहिनि। ॿियो इन्हनि सां गॾोगॾु वरी टियों क़िस्म बि जीव घड़नि जो मौजूदु थींदो आहे जंहिंखे असां चवंदा ज़ाइलम पेरेनकाइमा। ज़ाइलम पेरेनकाइमा जो कमु हूंदो आहे खाद खुराक खे जमो करे रखणु। इन्हनि जीव घड़नि खे खाद जी ज़रूरत पवंदी आहे त उहो ज़ाइलम पेरेनकाइमा जेको आहे उहो इन्हनि खे खाद खुराक पिणु फ़राहम कंदो आहे। इन ई सां गॾोगॾु वरी चोथे क़िस्म जा जीव घड़ा बि इन में मौजूदु हूंदा आहिनि जिन खे चइबो आहे ज़ाइलम फाइबर। इहे पिणु इन जेको असांजो ज़ाइलम आहे उन्हनि खे इहे फाइबर जेके आहिनि उहे इनखे बि सपोर्ट ॾींदा आहिनि ऐं गॾोगॾु वरी ॿूटे खे पिणु सपोर्ट ॾींदा आहिनि। तंहिंजे करे ज़ाइलम जेको आहे दैट्स मेड अप ऑफ डिफरेंट सेल्स, हैंस इट इज़ अ कॉम्प्लेक्स टिश्यू। ज़ाइलम हाणे ॾिसो त चइनि क़िस्मनि जे मुख़्तलिफ़ जीव घड़नि मां ठहियल आहे, तंहिंजे करे असां हिनखे हिकिड़ो कॉम्प्लेक्स टिश्यू चवंदा। ऐं इन जा ॿ मुख्य कम थी विया। हिकिड़ो त इहो पाणीअ जी ऐं न्यूट्रिएंट जूज़नि जी जेको आहे सो ट्रांसपोर्ट कराईंदो, ऐं नंबर ॿियो ॿूटे खे सपोर्ट ॾींदो आहे। ॿियो जेको कॉम्प्लेक्स टिश्यू आहे उहो आहे असांजो फ्लोएम। Phloem tissue mainly contains sieve tube cells and companion cells. Phloem tissue जे अंदरि मुख्य तौर ते ॿिनि क़िस्मनि जा जीव घड़ा मौजूदु हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि छाणीअ जहिड़ा ट्यूब सेल्स ऐं ॿिया वरी उन्हनि जा गॾु उन्हनि जा साथी कंपेनियन सेल्स। Sieve tube cells are long and their end walls have small pores. जेकी सीव असांजा ट्यूब्स थियनि था उहे हिकु त डिघा थींदा आहिनि। हाणे ॾिसो त ही सीव प्लेट आहे, हेॾा बि सीव प्लेट आहे। इहे जीव घड़ा आहिनि त ही डिघा थियनि था ऐं हिन जी जेका एंड वाल थींदी आहे उन में थींदा आहिनि सोराख। मेनी सीव ट्यूब सेल्स जॉइन टू फॉर्म लॉन्ग सीव ट्यूब्स। इहे खोड़ सारा जीव घड़ा सीव ट्यूब सेल्स पाण में गॾिजी करे हिकिड़ा डिघा सीव ट्यूब ठाहींदा आहिनि। हाणे इहे जेके छाणीअ जहिड़ा थी विया जीव घड़ा त इन्हनि मज़ा जेको आहे सो खाद खुराक जी रसद जेका आहे उहा आसानीअ सां मुमकिन हूंदी आहे। ॿिया कंपेनियन सेल्स आहिनि उन्हनि जो कमु छा आहे? Companion cells are parenchymatous, narrow, elongated cells and are closely associated with the sieve tube. छाणी वारा जेके सेल आहिनि उहे पेरेनकाइमेटस थींदा आहिनि, सनड़ा थियनि था ऐं उहे डिघा थींदा आहिनि। हाणे इहे जेके कंपेनियन सेल आहिनि हिते ॾिसो त इहे सनड़ा ऐं डिघा थियनि था। इन्हनि जो कमु छा हूंदो आहे? इहे सीव ट्यूब सां गॾु ई गॾु मौजूदु हूंदा आहिनि। They help the sieve tubes in conduction of food materials and make proteins for sieve tube cells. इन्हनि जा ॿ कम थियनि था। हिकिड़ो कमु इहो आहे त इन्हनि जेकी सीव सेल्स आहिनि या सीव ट्यूब आहिनि उन्हनि सां गॾिजी करे खाधे जी जेका रसद हूंदी आहे उन में उन्हनि जी मदद कंदा आहिनि। ऐं ॿियो इन्हनि ट्यूब सेल्स जे लाइ जेकी छाणीअ वारा आहिनि उन्हनि जे लाइ प्रोटीन पिणु तयारु कंदा आहिनि। इन्हनि ॿिनि जीव घड़नि सां गॾु जेके मुख्य तौर ते मौजूदु हूंदा आहिनि फ्लोएम में टियां बि हिकिड़े क़िस्म जा जीव घड़ा मौजूदु हूंदा आहिनि जिन खे चइबो आहे फ्लोएम पेरेनकाइमा। इन जो कमु छा हूंदो आहे? इहे खाद खुराक जमा कंदा आहिनि। खाद खुराक जमा करे इहे छा कंदा आहिनि त उहे जेकी लेटरल ट्रांसपोर्ट कंदा आहिनि, यानी उन्हनि जे भरिसां वारा जेके जीव घड़ा मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि खे पिणु इहे खाधो पहुचाईंदा आहिनि। ऐं ॿियो हिननि सां गॾोगॾु वरी फ्लोएम पेरेनकाइमा खां पोइ ते वरी फ्लोएम फाइबर्स पिणु मौजूदु हूंदा आहिनि। फाइबर्स जो कमु इहो हूंदो आहे त इन ओजे सां गॾोगॾु वरी होल प्लांट खे सपोर्ट प्रोवाइड कनि। असांजो अॼोको लेक्चर हिते कॉम्प्लेक्स टिश्यू में फ्लोएम ऐं ज़ालम जे तारफ़ सां गॾु पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।